नाज़रीन, पीपी अगवान अनवर अली पंवर जी भेण मदे जी बचायो तहरीक जे अगवान हाफ़िज़ इनामुल्लाह पंवर एडवोकेट हसी पंवर जी अमर जे विछोड़े ते संदन सां ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, सरदार मीर चंगेज़ ख़ान पंवर, मीर असगर अली ख़ान पंवर, MP आगा सराज ख़ान दुरानी, नसरुल्लाह ख़ान दल, सरदार ज़ादा प्रिंस मीर फ़ाद ख़ान पंवर, मीर ग़ुलाम मुर्तज़ा पंवर ऐं ॿियनि पंवर हाउस मदे जी पहुची ताज़ियत कई आहे। इन सिलसिले में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ताज़ियत जे सिलसिले में तॾे जी आख़िरी दुआ पिणु पंवर हाउस ते घुरी वई ऐं टीजे में मरहूम जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह पिणु जी। नाज़रीन, मदे जी मां अव्हांखे अहम ख़बर ॾींदा पिया हलियूं त पीपी अगवान अनवर अली पंवर जी भेण मदे जी बचायो तहरीक जे अगवान हाफ़िज़ इनामुल्लाह पंवर एडवोकेट हसी पंवर जी अमर जे विछोड़े जे सिलसिले में पंवर हाउस मदे जी ते ताज़ियत जे लाइ तॾो विछायो वियो हुयो। इन ई सिलसिले में सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, सरदार मीर चंगेज़ ख़ान पंवर, मीर असगर अली ख़ान पंवर, MP आगा सराज ख़ान दुरानी, नसरुल्लाह ख़ान दल, सरदार ज़ादा प्रिंस मीर फ़ाद ख़ान पंवर समेत ॿियनि सियासी समाजी अगुवाणनि ऐं बिरादरी जे माण्हुनि पंवर हाउस मदे जी पहुची पीपी अगवान अनवर अली पंवर ऐं हाफ़िज़ इनामुल्लाह पंवर ऐं ॿियनि सां वारसनि सां ताज़ियत कई आहे। इन सिलसिले में अॼु टीजे जी दुआ पिणु घुरी वई। لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. اللهم إنا نحمدك إليك ونؤمن بك ونتوكل عليك ونثني عليك الخير كله، نشكرك ولا نكفرك ونخلع ونترك من يفجرك. اللهم إياك نعبد ولك نسعى ونحفد، نرجو رحمتك ونخشى عذابك، إن عذابك الجد بالكفار ملحق. اللهم لك الحمد كله ولك الشكر كله وإليك يرجع الأمر كله علانيته وسره. أأهل أنت أن تحمد وأهل أنت أن تعبد وأنت على كل شيء قدير. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم اهدنا برحمتك واصرف عنا شر ما قضيت، إنك تقضي بالحق ولا يقضى. نستغفرك اللهم من جميع الذنوب كما تحول به